यार असां के परेशान थी हम जेल में न वेही वेही हाणे त हिन मस्जिद में भी मज़ो अची वियो आहे। क्या बोल रहा है? क्या बोल रहा है? क्या तो चाहिए? अरे तो ही माँ तो जमा दे तो भली ना लम हाँ यार सही बात है। अरे उथी जो ता इतनी जमानत थी है करो अरे वन कड़ी ची ना मुझे चलन जो सुनाए क्यों अरे चढ़िया सही तो बुधी तो वठ। असां को इन मस्जिद में भली मिली है ओए मसाला की जो बड़ी है तो तो आइया बताएं जमानत सही सही करे ठीक हाँ साहब तव्हांजो कमु थी वियो हाणे मां छोकिरा वठी वञा थो ॿियो करणो बि छा आहे असांखे। अरे छोराऊं मां तव्हांखे इन लाइ सॾायो आहे छाहे करे मोकिलियो तव्हां में हिकिड़ो कमु फाथल आहे जेको तव्हां ई ख़ाली करे था सघो। हाँ मन करणो आहे पहिरियों त तोखे मां कंदुसि। अरे ॿुध त सही न कहिड़ो कमु आहे। ॿुध त सही आरिफ ॿुध त सही कहिड़ो कमु आहे। ग़लति कमु न सम्झ ॿुध त सही। न मानी खान हलंदासीं पर मां पहिरियों केले जो जूस पी वठां। अरे सही त ॿुध छा थो चए साईं कमु फाथल आहे कमु कमु। बस हाँ दम अथसि हा हा दम अथसि हा जिनायत जो असर आहे। हा अच्छा चेक कयूं था अॼु हिन मोड़े छा लाइ वठी आया आहियो साह कढियो ई मारो अॼु। हल इन ॻाल्हियुनि खे छॾियो हे तस्वीर वठो हिन माण्हू खे तव्हांखे मारणो आहे। ॾिसां थो अरे तो ही ये तस्वीर ॾिठी त अथई कंहिंखे ख़तमु करिणो आहे। अरे मां ॾिठी सम्झो तव्हां ॾिठी मारी शींहं खां बि तेज़ नज़र आहे। हाँ ॾिसंदासीं इहो नोट त कयो अथई न। हा हा चलो ॾिठो आहे। उठो आहे अरे बोड़ा सही तरह सां ॿुध त सही ॾिठो आहे तूं ई न ॿियो केरु आहे।